ॾिस दे ॻाल्हाए कुझु चओ कुझु अॼु जेकॾहिं तूं न ॻाल्हाईंदी त असांखे कीअं ख़बर पवंदी त तोसां जेके माण्हू मिलियासीं केरु आहे किथां जा हिते कीअं आया कुझु ॻाल्हाईंदी त ख़बर पवंदी चओ थी मां पोढ़ो ज़रूर थी वियो आहियां पर मुंहिंजे ॿाहुनि में अञा एतिरो बल आहे बल जेको बि तोखे न तकलीफ़ ॾे उनजी मुंडी मां हिकु धक सां लाहे थो सघां धक सां लाला माल ख़लास कुझु न ॻाल्हाईंदी त न सॼे मामले जी ख़बर कीअं पवंदी त आख़िर थियो छा आहे केरु कुझु ॻाल्हाए मुंहिंजी ये सुर्गी असांजो अंदर नसा ॻाल्हाए थी हदा उन्हनि फोन में मुंहिंजो वीडियो भरियो ऐं मूंखे गिलियो बि पर बाबा हे रिकॉर्डिंग करण वारा केरु था थी सघनि उन्हनि जो मक़सदु कहिड़ो उन्हनि छो ये फोटू वोटू कढिया उन्हनि सां मसइलो कहिड़ो बाबा चवनि पिया त असीं ड्रामनि वारा आहियूं सामन वारा पति तूं उन्हनि माण्हुनि मां कंहिंखे बि अॻु कॾहिं ॾिठो आहे छा यादि करा थी इन्हनि चहिरनि मां को चहिरो अॻु तुंहिंजे साम्हूं आयो आहे हिन सभिनीनि जे मुंहं ते बुटूं ॿधल हुयूं सिर्फ़ु हिकु माण्हू जो चहिरो खुलियल हुयो ऐं उहो अॻु में मूं किथे बि कोन ॾिठो ऐं सॼो वीडियो बि उन ई भरियो चवनि पिया त ड्रिज न असां तोखे को बि नुक़सानु कोन पहुचाईंदासीं सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।